नवंदरो न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया नवंदरो खां। डीआईजी लारकानो मज़हर नवाज़ो लारकाने जे जेल रोड ते लॻल रमज़ान बचत बाज़ार जो दौरो कयो, जंहिं बैदि लारकानो शहरी इताद ऐं ऐवान ज़राअत लारकानो तरफ़ां डीआईजी लारकानो मज़हर नवाज़ शेख खे सदारती एवार्ड तमग़ाए शुजात मिलण ते ॾिनल इस्तक़बाली तक़रीब मुनक़िद कई, जंहिंमें शहराज शहीद बेनज़ीर भुट्टो ते यादगार सिनोबर जो वण पिणु लॻायो वियो। उन मौक़े ते लारकानो शहरी इताद जे सदर न्याज़ अबड़ो, निसार अहमद मेमन, लारकानो ऐवान ज़राअत जे सदर सैयद सिराज राशिदी, आफ़ताब मुग़ल एडवोकेट ऐं ॿियनि सदस्य आजिया कई ऐं खेसि मुबारकबाद ॾिनी। लारकानो शहरी इताद जे अॻुवाणनि चयो त लारकानो डीआईजी मज़हर नवाज़ शेख खे सदर इस्लामी जमहूरिया पाकिस्तान पारां एवार्ड ॾिनो वियो आहे। सिंध जे समूरनि बहादुर पुलिस ऑफिसरनि लाइ एज़ाज़ आहे, जिन डीआईजी मज़हर नवाज़ जी अॻुवाणीअ में सिंध मां फुरलट जो ख़ात्मो कयो। डीआईजी लारकानो मज़हर नवाज़ शेख सिंध पुलिस जो हीरो आहे। हुन ज़िले लारकाने पुलिस पार्टीअ सां गॾिजी 70 धाड़ेलनि खे गिरफ़्तार करे 104 यरगुमालनि खे बाज़ियाब कराए। सदर पाकिस्तान आरिफ उल्वी डीआईजी लारकानो मज़हर नवाज़ शेख जी बहितरीन कारकर्दगीअ खे नज़र में रखंदे डीआईजी लारकानो मज़हर नवाज़ शेख खे तमग़ाए शुजात जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। लारकानो शहरी इताद तरफ़ां मुबारकबाद पेश कजे थी।